असां इहो अनपुर जो 7 सवाल 1.4 मश्क बदमाश जे हिसाब सां हल कंदासीं। 7 सवाल आहे असां वटि इहो। ठीकु आहे, अचो त इन खे हल कयूं। असां वटि आहे मश्क, सॉरी पेन ख़तमु आहे। मश्क नंबर 1.4 क्वेश्चन नंबर 7। वॾी डिंगी 2 सॼा 1/4 रुपया। नंढी डिंगी 3 सॼा 1/3। है काटू 1/2 प्लस 5/3 काटू 1/6। ये अलग आए ना ब्रैकेट में, सही है। ब्रैकेट क्लोज, नंढी ब्रैकेट क्लोज, वॾी ब्रैकेट क्लोज। इन खां पोइ आहे 5/6। असां पहिरें नंढी ब्रैकेट खे चलाईंदासीं, पोइ विची ब्रैकेट खे चलाईंदासीं, पोइ वॾी ब्रैकेट खे चलाईंदासीं, पोइ उन खां ॿाहिरां जेके वधंदा आहिनि उन्हनि सां जेको साइन आहे हुनजे हिसाब सां हल कंदासीं। अचो त इन खे अॻिते हल कयूं। पहिरें नंढी ब्रैकेट खे चलायूं, पहिरें सॼे खे था चलायूं, सॼे खे ख़तमु था कयूं। विचो 8, इन खे खोड़ो हणंदासीं, सही आहे। 4 जो खोड़ो ॿ दफ़ा खणंदासीं। विचो 8 ऐं जेको मथे आहे उन जो हिकु जेतिरो बि हुजे उहो ऐड कंदासीं, सही आहे। विचो 8 1 9 9/4 रुपया। हाणे इहो 3 जो खोड़ो 3 दफ़ा पढ़ंदासीं, 3 9 ऐं जेतिरो अंश हूंदो उहो ऐड कंदासीं। 1 10 10/3 काटू 1/2 वाधू। हाणे हिन जो नंढी वञो पोइ कढंदासीं त छा थींदो, 6 ऐं 3 जो। मां तव्हांखे ॿुधायो त जेको वॾो अदद आहे उहो नंढे अदद खे लॻे। हाणे हिते वॾो अदद आहे 6, 6 खे 3 लॻे थो त असांजो 6 नंढी वञो पोइ थींदो। 6 खे 3 घणा दफ़ा लॻे थो, 2 दफ़ा लॻे थो। 2 दफ़ा लॻे थो त 3 छेद आहे, 3 छेद जो 3 छेद नंढी वञो पोइ खे 2 दफ़ा लॻे थो। उन जे अंश खे 2 दफ़ा ज़रब कंदासीं, सही आहे। 5 10 2 दफ़ा 5 खे ज़रब ॾींदासीं 10 ईंदो, सही आहे। काटू जी निशानी 6 पाण खे 1 दफ़ा लॻे थो, 1 खे 1 सां ज़रब ॾींदासीं 1 ईंदो। हिते नंढी ब्रैकेट क्लोज, वॾी ब्रैकेट क्लोज, प्लस जी साइन 5/6, सही आहे। 9/4 सॉरी 9/4 रुपया। 10/3 काटू 1/2 वाधू। हाणे 10 मां 1 कट कंदासीं, छा थींदो 9 9/6। हाणे ही नंढी ब्रैकेट क्लोज, वॾी ब्रैकेट क्लोज, प्लस 5/6 5/6, सही आहे। हाणे असां कंदासीं 9/4 ईंदो ज़रबिया। हाणे नंढी डिंगी में वाधू काटू आहिनि, वाधू काटू खे ॿई गॾु कंदासीं, को फ़र्क़ु कोन पवंदो। असां ॿई गॾु था कयूं। हाणे एतिरा सिखी विया आहियूं, वाधू काटू में को हिसाब में फ़र्क़ु कोन थो पए हींअर, सही आहे। त वाधू ऐं काटू हाणे छा कंदासीं, जेको वॾो अदद आहे उन खे नंढा अदद ॿई लॻनि, सही आहे। हाणे 6 खे 2 बि लॻे थो, 3 बि लॻे थो। हाणे छा थींदो पंहिंजो साॻियो 6 असांजो नंढी वञो पोइ थींदो। हाणे 3 घणा दफ़ा लॻेसि थो, 3 2 दफ़ा लॻे थो। पोइ इन जे अंश खे 2 दफ़ा ज़रब कंदासीं, सही आहे। 10 खे 2 सां ज़रब ॾींदासीं, छा थींदो 20। 2 घणा दफ़ा लॻे थो, 3 दफ़ा। 3 खे 1 सां ज़रब ॾींदासीं, छा थींदो
टे खां टे, वरी वाधू जी निशानी आहे, वाधू जी निशानी जिते काटू जी निशानी हूंदी उते काटू जी निशानी ॾियां, जिते वाधू जी निशानी हूंदी उते वाधू जी निशानी ॾियां। हाणे छह खे घणा हिकु दफ़ा लॻे थो, पोइ हिकु ॾींदासीं ज़रब 9 सां त हिकु नव ईंदो, बाक़ी जेके बचियल आहिनि उन्हनि खे ईअं लाहींदासीं। हाणे 9 भाङे 4 ज़रब। हाणे पहिरें हिन खे जोड़ था कयूं, 9 2 हाणे हिन खे कट था कयूं, सही आहे। ही बि वाधू आहे, ही बि वाधू आहे, ही काटू आहे, सही आहे। जंहिंजे साम्हूं जेको निशानी हूंदो उहो उनजो निशानी आहे, सही आहे। खाॿे पासे जंहिंजी निशानी हुजे, आङुर जे साॼे पासे खाॿे पासे जेको निशानी हूंदो। हाणे हीअ निशानी 3 जो काटू आहे, त हीअ 3 काटू आहे, बाक़ी 9 बि वाधू आहे, 20 बि वाधू आहे। त हाणे 20 मां 3 कट कंदासीं, छा थींदो। हाणे ईअं न कजो त 3 में 9 ऐड करे पोइ काटू कयोसीं, ईअं न। पहिरें 20 मां 3 काटू कंदासीं, सही आहे। हेॾे हिन तरफ़ खां हल कंदासीं, हिन तरफ़ खां, सही आहे, खाॿे पासे खां। 20 मां 3 विया, घणा बचिया 17, 17 में 9 विझ, 17 मां 9 विया, 17 में 9 26, 26 भाङे 6 वाधू, सॉरी नंढी डिंगी आहे, वॾी डिंगी, नंढी डिंगी ख़तमु थी वई, हीअ वॾी डिंगी आहे, प्लस 5 भाङे 6, सही आहे। हाणे ज़रब में इहो आहे त अहिड़ो खोड़ो हुजे, आंसी चए कि आम्हूं साम्हूं लॻे या क्रॉसिंग में लॻे। क्रॉसिंग में लॻे थो 3 6 खे बि लॻे थो, 9 खे बि लॻे थो। 9 खे 3 दफ़ा, 6 खे 2 दफ़ा। हाणे 2 इन आम्हूं साम्हूं बि लॻे थो, सही आहे न। 2 इन खे 1 दफ़ो ऐं 26 खे 13 दफ़ा। हाणे को बि खोड़ो अहिड़ो न आहे जेको अंश छेद खे आम्हूं साम्हूं लॻे या क्रॉसिंग में लॻे, पोइ छा कंदासीं, अंश खे अंश सां ज़रब ॾींदासीं, छेद खे छेद सां ज़रब ॾींदासीं। ऐं 1 13 13 ॿ 24 13 39, 1 चौक 4। हाणे हीअ बचियल आहे, वॾी डिंगी बि ख़तमु थी। हाणे ब्रैकेट ख़तमु थी विया आहिनि, त पोइ छा कंदासीं, ॿाहिरि जो जेको अदद आहे उहो वाधू कंदासीं। हाणे मां तव्हांखे ॿुधायो त नंढी आम भञ कीअं कढणो आहे। जेको नंढो अदद आहे उहो वॾे अदद खे लॻे, 1 चौक 2 चौक 8, मतिलबु 4 6 खे नथो लॻे, वरी 6 खे वधाईंदासीं, 1 चौक 2 चौक 12, 1 चौक 2 चौक 8 चौक 12, मतिलबु 12 खे ॿई लॻंदा, त 12 असांजो नंढे आम भञ आहे। नंढो अदद वॾे अदद खे लॻे, जेके न लॻे त वॾे अदद जो खोड़ो अॻिते वधाईंदा वेंदासीं, जिते नंढो अदद लॻेसि उहो असांजो नंढी आम भञ थींदो। हाणे 12 खे 4 लॻे थो, घणा दफ़ा लॻे थो, 3 दफ़ा लॻे थो, 3 चौक 12, 3 ज़रब ॾींदासीं 39, ऐं 3 9 27, 7 आयो 2 मथे, 3 9 9 2 11 11 वाधू 6 घणा दफ़ा 2 दफ़ा लॻे थो, इन खे 2 सां ज़रब ॾींदासीं, ॿी 5 10 ऐं 117 117 ऐं 10 घणा थिया 127, 127 भाङे 12। हाणे इन जो सॼो कढंदासीं, सही आहे। 3 जा असांजा जुज़ा आहिनि, घणा आहिनि, 2 3 12 जा जुज़ा आहिनि असां वटि, 2 3 4 ऐं 6 12। इन खे 2 बि नथो लॻे, 3 बि नथो लॻे, 3 ईअं असां मालूम कंदासीं त इन्हनि जो जोड़ कंदासीं, सही आहे, अंगनि जो। हाणे अंगनि जे जोड़ खे जेकॾहिं 3 लॻे थो त इन खे लॻंदो, न त न लॻंदो। हाणे
हिकु ॿ टे ऐं 7 10 खे टे नथो लॻे। हाणे 6 उन खे लॻंदो जंहिंजो ॿिको बि लॻे ऐं टिको बि लॻे। हाणे इन खे ॿिको ई कोन थो लॻे त 6 कोन लॻंदुसि। 12 हाणे 12 इन खे कीअं लॻंदो अहिड़ो वारो 12। हाणे ही 7 बचियो, 12 बि कोन थो लॻे। हाणे छा कंदासीं मतिलबु इन जो जिसो को बि इन खे नथो लॻे त पोइ इन जो सॼो कढंदासीं। हिकिड़ो 12 ऐं घणा बचिया 0 बचिया हीअ थियो 7 खे 0 दफ़ा 7 बचियो 12। ही पंहिंजो थियो जवाबु। हाणे ॾिसो न पहिरें जेको आहे 0 दफ़ा हणिणो आहे असांखे, ईअं न आहे त 12 हाणे नथो लॻे त 7 बचियो आहे, न। हाणे 0 दफ़ा असां हयोसीं, सही आहे न, 0 दफ़ा हयोसीं पोइ को बचल न आहे। पहिरें अंग अदद खे ख़तमु करिणो आहे कीअं बि करे, 0 दफ़ा लॻे थो 0 दफ़ा बि हणिणो आहे, पोइ ॾिसूं था घणा बचे थो। हाणे हिकिड़े करे असां 0 हिते बचियो 7, हाणे 0 7 थियो, सही आहे। 0 7 खे 12 नथो लॻे ऐं 0 दफ़ा लॻेसि थो, पोइ 0 दफ़ा आयासीं, पोइ घणा बचिया, पोइ 7 बचिया, पोइ हेॾे अंग कोन्हे, 0 दफ़ा आयासीं 7 बचियो, हाणे 7 भाङे 12, इहो असांजो जवाबु आहे।